सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3 ॼणनि आपघात करे ज़िंदगीअ जो ॾींहुं उझाए छॾियो आहे। जाम नवाज़ अली वेझो नओं आबाद में नौजवान ज़ाहिर भट्टी घरू अणबड़ता आपघात करे छॾियो आहे। इतला ते पुलिस पहुची आपघात कंदड़ नौजवान जो लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो हो। इस्पताल में 3 कलाकनि खां पियल पोस्टमार्टम लाइ लाश न वञी सघियो। वारसनि जो चवणु आहे त इस्पताल में डॉक्टर न हुजण सबबि नौजवान जो पोस्टमार्टम न थी सघियो आहे। खानपुर महर वेझो नौजवान मोबाइल लाइ पैसा न मिलण ते मुबैना तौरु आपघात करे छॾियो आहे। ॻोठ लोही में मोबाइल लाइ पैसा न मिलण ते 18 वरियनि जे शफ़ीक महतम फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। इतला ते पुलिस पहुची मुबैना आपघात कंदड़ नौजवान जो लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान राति कावड़ जी घर खां निकिरी वियो हो। सुबुह जो संदसि फाहो खाधल लाश मिलियो आहे। बाडर वेझो ॻोठ फतेह मोहम्मद ऐवान वासी 22 वरनि जे फतेह मोहम्मद ऐवान फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। इतला ते पुलिस पहुची मढ़े इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। नौजवान जे 21 जनवरी ते शादी बि रथियल हुई। आपघात जो कारण मालूम न थी सघियो आहे।